नाज़रीन, कोठड़ी में बोलहाड़ी इतिहाद पारां मुनशियात खिलाफ रैली कढण खां पोइ धरणो हंयो वियो। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे कोठड़ी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद मंगरियो। जी बिल्कुल, इन वक्त असां कोठड़ी अलमदीना चौक ते मौजूद आहियूं। कोठड़ी में मंशियात जे वाइपे खिलाफ बोलहाड़ी इतिहाद कोठड़ी पारां जेको आहे स्टेशन चौक खां अलमदीना चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिते उहे अॻवान शरीक आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मुतालबो आहे। असांजो इन वक़्तु मुतालबो आहे त मंशियात बंदि कराए असांजे समाज खे लाइब्रेरियूं ऐं दर्सगाहूं ॾियो, छाकाणि त सिंध तारीख़ी तौर ते मुहज़्ज़ब मुआशिरो रहियो आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां उन मुहज़्ज़ब मुआशिरे जे रगनि में हिकिड़ी मुनज़्ज़म साज़िश तहत मंशियात जो ज़हर लाथो पियो वञे, असांजी नौजवान नसुल खे तबाह कयो पियो वञे। इन करे असां इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे मंशियात जा फौरी तौर ते बंदि कराया वञे। पूरी ज़िले जी पुलिस जेका आहे मंशियात जे सहूलियतगार उन्हनि जी बणियल आहे, हितां डीलरनि खे फुल सपोर्ट ॾिनी पई वञे। असांजो साफ़ मुतालबो आहे अलामलदारनि खे असांजे ज़िले मां मंशियात जो वापो ख़तमु कराए असांखे साफ़ माहौल ॾिनो वञे। एसपी साहब खे इहो गुज़ारिश आहे त हीअ तव्हां मंशियात बंदि कयो। हीअ आहे ॾींहं असां काड़े में रोडनि ते सड़ूं था, जेको उहो ॾींहुं ख़ाली न आहे जिते माण्हू रोडनि में न हुजनि। पोइ अलाए छो DPO साहब खे इहो माने एहसासु कोन थो थिए। मुतालबो इहो आहे त कोटड़ी जामशोरो बान सईदाबाद हुजे या कोटड़ी या साइड जा इलाइक़ा हुजनि, उन्हनि में मंशियात फ़रोशी एतिरी त वधी वई आहे जो हर घिटीअ में हर गली में सरेआम चर्स पियो खपे, सरेआम अफ़ीम पई खपे, सरेआम हीरोइन पई खपे। पर SSP जामशोरो एक्शन वठण बदिरां उन्हनि मंशियात फ़रोशनि जो सहूलियतकार बणियो बीठो आहे। 1.5 महीनो थी वियो यको असां एहतिजाज कंदा पिया, न SP नोटिस वरितो आहे न कंहिं वरितो आहे। महिरबानी करे हिनखे मंशियात बंदि कयो वञे। असांजो मुतालबो IG सिंध खां DIG हैदराबाद IG सिंध खां ऐं इहो ई आहे त हीअ वॾे वज़ीर मुराद अली शाह जो ज़िलो आहे, जेको ज़िलो टिनि यूनिवर्सिटियुनि ते मुश्तमिल हो, जेको ज़िलो तालीम ऐं दर्सगाहुनि जो ज़िलो हुयो, अॼु उहो मंशियात फ़रोशनि जो ज़िलो बणिजी चुको आहे। जेके बि हिन धंधे में मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असां ॿुधाइणु चाहियूं था SSP साहब खे त हीअ तहरीक ईअं माठो न थींदी। तव्हां सभु थाणा जेके मंथलियुनि ते ॾेई छॾिया आहिनि, इहे पंहिंजूं मंथलियूं बंदि करे फौरी तौर ते ज़िले जामशोर में मंशियात बंदि करायो वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे सिंध जे IG ऐं DIG हैदराबाद खां त ज़िले जामशोरे जो नोटिस वठी हिते मंशियात जा अॾा जेके आहिनि उहे बंदि कराया वञनि ऐं मंशियात जा मेन डीलर जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन अवेश कुरैशी सां गॾु असद मंगरियो, आवाज़ न्यूज़ कोठड़ी।